साईं शर्मन कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? खैर आवा? बाबा शुक्र आहे मालिक जो सभु ख़ैर तव्हां भाउ मुंहिंजा सभु ख़ुशि आहियो ख़ैर खैर ख़ैर खैर आहे अलाह जा करोड़े करम लाके सान मां ख़ुशि खैर। शुक्र आहे साईं हुकुम कयो। साईं सुखड़ी का ॿुधाए बकरी अॼु? हा साईं सुखड़ी आहे बुझारत चवे थी त कपिड़े मां नालो थियो त ही नालो ॿोली कंदो। कपिड़े जे मां नालो कपिड़े मां नालो थियो त ही नालो ॿोली कंदो। ही नालो ॿोली कंदो। कपिड़े मां नालो थियो त ही नालो ॿोली कंदो। चवे थी त हिन जे जा लंघ मां जो मुंहुं मां का कल थियो त हाणे ही भैरन जो पलांद कंदो। बची वञे उस्ताद गुजारत अञा पढ़ परी। साईं गुजारत चवे थी त कपिड़े मां नालो थियो त ही नालो ॿोली कंदो। चवे थी हिन जे सुवाल मां हिन जे बिख्या मां इहा ख़बर पई त ही पंहिंजो सुवाल जीअण जंजाल कंदो। बची वञे नूर ज़मान धक गुजारत में हण हिन कपिड़े जो थी करो बर जी बाबा हिन बर मां मालूम थियो या खट खाली मरी वञे गुजारत। वाह फकीर मोहम्मद साहब की वाह फकीर मोहम्मद साहब की गुजारत मारे वियो। साईं सुर राजा जी साईं गुजारत चवे थी कपिड़े मां नालो थियो त ही नालो ॿोली कंदो। हाणे राजा चवे थी फकीर बीठो आहे सहन जो चवे थी कपिड़े मां नालो थियो त ही नालो ॿोली कंदो। चवे थी हिन जे सुर मां मालूम थियो त ही जानी जुदा कंदो। भली ॻाल्हि, भली ॻाल्हि। वाह फकीर मोहम्मद वाह वाह।